अस्सलामुअलैकुम। सिंधी फिल्मनि जो हिदायतकार ग़ुलाम हैदर सिद्दीकी पंहिंजे किताब हिस्ट्री ऑफ सिनेमा में लिखे थो त सिंधी ॿोलीअ जी मशहूरु फिल्म परदेसी जेका 21 अप्रैल 1958 ते रिलीज़ थी, उन फिल्म जे प्रोड्यूसर ऐं हीरो सैयद हसन अली शाह फ़ाज़लानी जी पाकिस्तान में पहिरीं बि सिंधी फिल्म ठहियल हुई उमर मारई, जंहिंमें हिन पुण मुख्य किरदारु अदा कयो हो। जॾहिं 12 मार्च 1956 ते बम्बई जे सिंधियुनि पारां पहिरियों भेरो उते जी बम्बिनो सिनेमा में ॾेखारी वई त उन जो इफ़्तिताह इंडिया जे वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू खां करायो वियो। चयो वञे थो त फिल्म जे शुरू थियण वक़्तु जॾहिं हाल में मौजूदु माण्हू उथी बीठा त उन्हनि सां गॾु इंडिया जो वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू साहब बि बीही रहियो ऐं बाद में हुन पंहिंजे सेक्रेटरी खां पुछो त फिल्म जे शुरू थियण में ही सभु हाल में मौजूदु माण्हू छो उथी बीठा हुआ। उन जे सेक्रेटरी ॿुधायो त फिल्म शुरू थींदे ई जीअं त सिंध जे सदा मलूक शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जो रोज़ो ॾेखारियो वियो आहे, ही सभु सिंधी उन जे अदब में उथी बीठा हुआ। ऐं वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा रहंदा मुंहिंजा वीडियोज़। थैंक यू।